खुदावन जे नाले सां जेको हर जीव के जल ऐं बल अता करे थो, जेको उनखे भी रोज़ी अता करे थो जे वटि डांद ऐं बिज कोने। इज्जत माब जनाब सदर महफिल, मोअज़्ज़िज़ मेहमान, मानवारा उस्ताद साहिबान ऐं प्यारा साथियो, अस्सलाम वालेकुम। हुआ त मिट्टीअ जी चपटी आया, हुआ त मिट्टीअ जी चपटी आया, जिए सिंध त धरती आया। हुआ त मिट्टीअ जी चपटी आया, जिए सिंध त धरती आया। खाकी नूरी पानी ऐं बाकी, खाकी नूरी पानी ऐं बाकी, सच पुछ साथी सबकी आया। अरबी अजमी आया पर रूसी हिंदी चीनी आया, पर रूसी हिंदी चीनी आया। दोस्तों ऐं साथियों, इन सरजमीन ते सिंध लखे सालन का मुख्तलिफ मजहबन, सकावतन, मानपे, फलसफे, शहरी अदावतन, ज़रायत, व्यापार ऐं तालीम हुनर जो मरकज़ रही आहे। सब हामत आणूं था न त जिए, पर अमली तरह असां छा था कयूं? हिन वक्त ताईं जेका ॿोली ज़िंदा रही आहे उहा इल्म ऐं अदब जे करे। छा दाहूं करण सां ॿोलियूं तरक़ी कंदियूं आहिनि? छा होटलुनि ते वेही मद्रासी फिल्मूं ॾिसण सां ॿोली तरक़ी कंदी आहे? छा आईफोन वठण सां ॿोली तरक़ी कंदी आहे? छा उन सां तरक़ी कंदी आहे जो असांजूं समय सीटूं वफ़ाक़ी इदारनि, तालीमी इदारनि ऐं ॿियनि सूबनि में ख़ाली रहिजी वञनि ऐं असां उते चऊं अदा असांखे त दाख़िला मिले ई नथी? अदा उते त केरु पुछे ई नथो न। ॿोलियूं मानपे सां, तालीम हासिल करण सां दुनिया सां कुलो कुले मिलाइण ते परवान चढ़ंदियूं आहिनि। अॼु हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे मां सभिनी खे हथ ॿधी थो मिनत कयां त ख़ुदारा पंहिंजे बचनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे ॿारनि खे ईंदड़ ख़तरनि खां आगाह कंदे जदीद का जदीद हुनरी तालीम ॾियारायो। हू सिंध उजागर कनि, हुन में असांजो सिंध जो, पाकिस्तान जो आज पुआ। जिए सिंध, जिए लतीफ़, पाकिस्तान सिंध।